नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के शिकारपुर मां खबर ॾींदा स्टोरेट गंज थाने जी हद जी पुलिस शहर जलवे मोहल्ले में स्टोरेट गंज पुलिस चढ़ाई करे ॿिनि ॼणनि नसदुल्ला पठान ऐं अमादुल्ला पठान खे गिरफ्तार करे वरितो। पुलिस चढ़ाई दौरान औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो, जंहिं सबबु घर में मौजूद औरतुनि ऐं ॿारनि में केहाट पइजी विया। पुलिस ॿिन्ही नौजवान खे गिरफ्तार करण बाद नामालूम हंधि मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जे घर ते चढ़ाई खिलाफ अलवी मोहल्ले जे रवासिन मुतासिर औरतुनि सदिया पठान फाइज़ा पठान इलाइक़े वासिन सां गॾिजी प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो त स्टोरेट गंज पुलिस सब इंस्पेक्टर मेरा भकड़ो जी अॻवानी में बिला जाइज़ घर ते चढ़ाई करे असां मथां तशद्दुद कयो ऐं घर मां असांजे मर्दनि खे बिला जाइज़ गिरफ्तार करे खणी वई आहे। कथियो आहे त पुलिस हिकु बासर वापारी सोनारे इकबाल शेख जे चवण ते खेनि कूड़े मुक़ाबले में मारे न छॾे। मुतासिर औरतुनि वधीक चवण आहे त इकबाल शेख असां मथां कूड़े जादू करण जा इल्ज़ाम लॻाया आहिनि। उन पहिरियां बि असांजे वालिद ते केस दाख़िल करायो हो। SSP साहब का नोटिस वठण जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।